नाज़रीन तव्हां खे अपडेट कंदा हलूं। गौसपुर मां आबपाशी खाते पारां हदखलियूं हटाइण लाइ चोथे ॾींहुं बि ऑपरेशन जारी आहे। बिल्कुल नाज़रीन, गौसपुर में आबपाशी खाते पारां हदखलियूं हटाइण लाइ चौथे ॾींहुं बि ऑपरेशन कयो पियो वञे। RD 225 पुल वटि ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ड्राहे पट कया विया आहिनि, जॾहिं त मुतासिरनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। अहम ख़बर ते पहुचाई पिया गौसपुर मां, जिथे आबपाशी खाते पारां हदखलियूं हटाइण लाइ चौथे ॾींहुं बि ऑपरेशन जारी आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त गौसपुर में आबपाशी खाते पारां हदखलियूं हटाइण लाइ चौथे ॾींहुं बि ऑपरेशन जारी आहे। RD 225 पुल वटि ऑपरेशन दौरान केतिरा ई घर डाहे पट कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गौसपुर मां बरकत भयो खां। जी बरकत, वधीक छा अपडेट्स आहिनि इन बाबति आगाह कजो। जी बिशारत मां ॿुधाईंदो हलां त अदालती हुकुम मूजिबि आबपाशी अमले जो अॼु चोथे ॾियारे ते बि हद दख़लियूं हटाइण वारो अमल जारी आहे। केतिरनि ई माण्हुनि जा ड्राए पट कया विया आहिनि। आबपाशी अमलदारनि जो AC अनवर अली ख़ास खेली, आबपाशी खाते जो इंजीनियर हफ़ीज़ुल्लाह डाणी ऐं SDO सईद मंगी जी अॻवानी में पुलिस नफ़री साण करे RD 225 पुल भरिसां ॻोठ शाहपर भयो ऐं RD 238 पुल भरिसां ॻोठ मुला मिठो ओगाई वटि केतिरा ई घर एक्सीवेटर मशीन जी मदद सां ड्राए पट करे केतिरनि ई माण्हुनि खे बेघर कयो वियो आहे। ॻोठाणनि पारां आबपाशी अमलदारनि खे पाक किताब जा वास्ता ॾींदे मोहलत जी घुर कई, पर आबपाशी अमलदारनि पारां का बि दांह कोन ॿुधी वई। ॿिए पासे केतिरा ई माण्हू बेघर थी वियल खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं बेघर थियल माण्हुनि आला इख्तियार खां मुतालबो कयो आहे त अदालती हुकुम मूजिबि मुतबादिल राश मुहैया करे गिणती ख़तमु कई वञे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।